नाज़रीन हाणे हलूं था इलाक़ाई ख़बरुनि जी तरफ़। बख्शापुर थाणे जी हद ॻोठ लकाऊ खान बंगवार वेझो मच्छीअ जे फार्म तां नामालूम हथियारबंदनि 3 ॼणनि खे अगवा करे वरितो। 2 ॼणनि जा हथ पेर ॿधी छॾियो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दर्शन मूजिब हथियारबंदनि ॻोठ दड़े संदराणीअ वासी चौकीदार गुलाम रसूल वल्द आशिक अली मीराणीअ खे मुबैना तौर अगवा करे विया। फार्म मालिक राब्तो करण ते ॿुधायो त मोटरसाइकिल ते सवार नामालूम हथियारबंद मच्छी फार्म तां 3 ॼणनि अली बंगवार, यूनिस चाचड़ ऐं गुलाम रसूल मीराणीअ खे अगवा करे विया। अगवाकारनि अली बंगवार ऐं यूनिस चाचड़ जा हथ पेर ॿधी छॾे गुलाम रसूल मीराणीअ खे कचे तरफ़ वठी फरार थी विया आहिनि। ज़िले कश्मीर अंदर अगवा जी वारदातुनि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। गबलो मां 2 ॼणा कंदकोट वासी सैयद सदाम शाह ऐं अमानुल्ला भट्टी, बडाणी वासी साहिब मज़ारी ऐं अरसलान मज़ारी धाड़ेलनि वटि बांधी बड़ियल आहिनि। पुलिस मग़वियनि जी बाज़ियाबीअ लाइ कख बीणो नाहे कयो। नाज़रीन थारूशाह वेझो ॻोठ मिठो सियाल में प्यार जो परिणो कंदड़ जोड़े जे घर मथां हमलो करे नींगरीअ खे अगवा कयो वियो आहे, जॾहिं त 2 नौजवान गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर अलादीनो सोलंकी। जी अलादीनो सोलंकी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ॿुधाईंदो ठारूशाह वेझो ॻोठ मिठो सियाल में प्यार जो परिणो कंदड़ जोड़े जे घर मथां हमलो, असले जे ज़ोर ते नेंगरी अगवा। 2 नौजवान गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी। ठारूशाह थाणे ते 14 ॼणनि मथां अगवा जो केस दाख़िल। नौजवान राशिद सियाल 4 महीना अॻु मिसमात शबीरा धीउ यकूब सियाल सां अदालत में प्यार जो परिणो कयो हो। जोड़े जे घर मथां असले सां गॾु यकूब मंसूर, नवाब साहब, गौस बख्श, रिज़वान ऐं ॿियनि हमलो करे पसंदि जो परिणो कंदड़ नौजवान राशिद सियाल जे भाइटी 16 सालनि जी नेंगरी रिज़वान सियाल धीउ अगवा करे फरार थी विया आहिनि। जॾहिं त मज़ामत करण ते नौजवान राशिद सियाल जा 2 भाइटिया सागर ऐं जहांगीर गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे रूरल हेल्थ सेंटर नियो वियो आहे। जॾहिं त जहांगीर सियाल खे ॻणती जोगी हालत में नवाब शाह इस्पताल नियो आहे, जॾहिं त गुलाम शबीर सियाल जे फिरियाद ते ठारूशाह थाणे ते 14 जवाबदारनि यकूब ऐं ॿियनि मथां अगवा ऐं झेड़े जो केस दाख़िल कयो आहे, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। पुलिस जे जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कार्रवाई जारी आहे। जी दरिया खान मरी जे वार्ड नंबर 2 जी चूंडियल काउंसलर ख़िलाफ़ ॻोठ फोटो खान ख़ासखेली ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि पारां नुसरत वाह पुल ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर कादिर बख्श लाशारी मूजिब उन मौक़े ते अॻवाणनि मारूफ़ ख़ासखेली, शहज़ाद सोलंकी, आफ़ताब सोलंकी, मोहम्मद ख़ासखेली ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त काउंसलर अब्दुल हक़ ख़ासखेली ॿोॾि मुतासिरनि लाइ आयल टेंट, राशन तोड़े कंबल ॿोॾि मुतासिरनि खे ॾियण बजाए पंहिंजा घर भरे छॾिया आहिनि। हुननि वधीक चयो त बरसात सबबि घर किरी पिया, फसलनि जो नुक़सानु थियो। हू पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि, खेनि नज़रअंदाज कयो वियो आहे त ग़रीब अवाम सां ही चूंडियल नुमाइंदा कहिड़ो असर कंदा हूंदा। खैरपुर जे इलाइक़े ठेड़ीअ जे रहवासियुनि, औरतुनि ऐं ॿारड़नि कराचीअ जे इलाइक़े कोरंगीअ मां पोरियत अब्दुल गफ़ार मरकंड खे खंभे गुम करण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब मुज़ाहिरे जी अॻवानी मोहम्मद आज़म मरकंड, मसमात सफ़िया, मसमात उज़मा, मसमात आसिया ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि चयो त नौजवान पोरियत अब्दुल गफ़ार मरकंड खे 15 ॾींहं अॻु कराचीअ जे कोरंगीअ वारे इलाइक़े मां नामालूम हथियारबंद अगवा करे खणी विया आहिनि। हुननि आईजी सिंध ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी पोरियत खे बाज़ियाब करायो वञे। काज़ी अहमद में मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हुनि, सोशल वर्करनि जे WC ऐं सिविल सोसाइटी समेत सहाफ़ियुनि सिरुनि जे हथरादू वाधायल अघनि ख़िलाफ़ नाज़बाग खां रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सियाल मूजिब अॻवाणनि वली मोहम्मद जोखियो, ज़फ़र अली चांडियो, गुलाम रसूल रिंद ऐं ॿियनि चयो त बरसात खां अॻु 16,000 खां 17,000 सिरुनि जी ट्राली मिलंदी हुई, हाणे ॿीणा अघ वधाया विया आहिनि। हुननि चयो त वधायल अघ वापसि वरिता वञनि, ॿी सूरत में सॼे ज़िले में तहरीक तेज़ कई वेंदी।
मातलीअ जे सरेवाल कॉलोनी में गैस इख़्तियारनि पारां खोटियल खॾा रहवासियुनि लाइ अज़ाब बणिजी विया आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंकी मूजिबि मातलीअ जे सरेवाल कॉलोनीअ में गैस इख़्तियारनि पारां गैस लाइन विछाइण दौरान जेके खॾा खोटिया विया हुआ उन्हनि खे केतिरा ई ॾींहं गुज़री वञण बावजूदि बंदि नाहे कयो वियो, जंहिं करे रोज़ गाॾियुनि जो फासण मामूल बणियल आहे। सिकंदर कश्मीरी, अज़हर सुमरो ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त खोटियल खॾनि खे फौरी तौर बंदि कराए रहवासियुनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। कासमाबाद जे ॻोठ सॼण ॾेठो जे रहवासी पोपट कोहली पंहिंजी अमड़ समेत बाअसर माण्हुनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि उन मौक़े ते दाहींदे हुननि ॿुधायो त मक़ामी वॾेरे ताहिर डूमरे ऐं हुमायूं डूमरे वटि हारपो कंदा हुयासीं। हारपे जो हिसाब किताब न करण तां वॾेरनि मथां टेंसी एक्ट तहत केस दाख़िल करायो, जंहिं तां हू मछिड़जी पिया आहिनि ऐं घर में घिड़ी संदसि पीउ खे अगवा करे विया। अगवा जो केस बि कासमाबाद थाणे ते दाख़िल करायो आहे, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयार न आहे। हुननि आला इख़्तियारनि खे अपील कई त वॾेरनि खां हारपे जो हिसाब वठराए ॾिनो वञे ऐं वॾेरे जे क़ैद में बंदि वालिद खे बाज़ियाब करायो वञे। टंडो मस्ती खान में कुतनि जो आज़ार वधी वियो। स्कूल वेंदड़ 7 शागिर्दनि समेत 18 माण्हुनि खे कुतनि ॾाढ़े विधो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इरशाद अली जोगी मूजिबि स्कूल वेंदड़ शागिर्द नरगिस फातिमा, रोशना, कुमारी, बाबरा ऐं ॿियनि खे रोलू कुते ॾाढ़े विधो। अस्पताल में वैक्सीन न हुजण करे खेनि सिविल अस्पताल खैरपुर न्यो वियो, पर उते बि वैक्सीन न मिली, जंहिं करे ॿारड़ा रोईंदा रहिया। उन मौक़े ते वारिसनि चयो त ज़िले जी हेॾी वॾी अस्पताल में बि छिते कुते जी वैक्सीन नथी मिले, फौरी तौर ते नोटिस वरितो वञे। नाज़िन भिरिया रोड जे रेती पाड़े जे रहवासी नदीम राजपर जो 12 वरियनि जो पुटु 6हीं क्लास जो शागिर्द अब्दुल हमीद पुरस्रार तौरु गुम थी वियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर शरफुद्दीन किरियो। जी शरफुद्दीन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भिरिया रोड जे रेतीपाड़ जो रहवासी नदीम राजपर जो 12 वारियुनि जो पुटु 6हीं क्लास जो शागिर्द अब्दुल मजीद पुरस्रार तौरु लापता थियल आहे। गुम थियल अब्दुल मजीद जे पीउ नदीम राजपर ॿुधायो त मुंहिंजो पुटु काल्ह पंहिंजे घरां निकितो हो, जेको अञा ताईं वापसि न आहे मोटियो। पुट जी आसपास जे इलाइक़नि ऐं मिटनि माइटनि में ॻोल्हा कईसीं, पर को बि ॾस पतो न आहे पइजी सघियो, जंहिं सबबु असीं सख़्तु परेशान आहियूं। हिन एसएसपी नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां पुट जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। जी शरफुद्दीन, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी। टंडो आदम में अवामी तहरीक ज़िले सांगड़ पारां धारियुनि जी आबादकारी, ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ लाइ ऐं मंशियात ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिबि अब्दुल सत्तार रिंद, अकील माकोड़ाणी, अल्ताफ़ जूणेजो, एडवोकेट श्रीमती प्रेमी बाई ऐं ॿियनि चयो त मंशियात ऐं व्याज जे कारोबार मुआशिरे खे बर्बाद करे छॾियो आहे। ॿोॾि मुतासिर अञा दरबदर आहिनि, सरकारी सतह ते संदन का बि मदद न कई वई आहे। हुननि चयो त सिंध हुकूमत ऐं करप्ट कामोरनि सिर्फ़ पंहिंजा घर भरिया आहिनि। सिंध जे माण्हुनि सां बुनियादी मसइला हल न थिया त जदोजहद जारी रहंदी। हिंगोरजा थाणे जी हद में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फयाज़ मोहसिन सोलंकी मूजिबि ॻोठ सैयद बचल शाह मां सैयद वहीद अली शाह जे ओताक तां राति जी उधाईअ में नामालूम चोर लोडर रिक्शा चोरी करे आसानीअ सां फ़रार थी विया। ॻोठाणनि एसएसपी खैरपुर सां मुतालबो कयो त रोज़गार कंदड़ पोरियत जो लोडर रिक्शा वापसि करायो वञे। कुंभ में गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल में अञा ताईं बरसात जो पानी निकाल न थी सघियो। उस्तादनि, शागिर्दनि ऐं ॻोठाणनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रमेश कुमार मूजिबि यूसी जसकाणीअ जे गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल जसकाणीअ में 3 महीननि खां बरसाती पानी बीठल हुजण करे स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। उस्ताद ज़ाकिर हुसैन सोलंकी, उस्ताद ग़ुलाम अली वसाण, ॻोठाणनि सलीम जसकाणी ऐं ॿियनि स्कूल जे मुख गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि वज़ीर तालीम सरदार शाह, सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण, हाजी नवाब खान वसाण ऐं MNA नफ़ीसा शाह जिलानी खे अपील कई त स्कूल मां पाणी कढराए तालीमी सरगर्मियूं ॿीहर बहाल कयूं वञनि।
टिगड़ी भरिसां ॻोठ फ़क़ीर इस्माइल जूणेजो जे रहवासी पहिरें क्लास में पढ़ंदड़ शागिर्द ते प्राइमरी उस्ताद वेश्याणो तशद्दुद करे बांह भञी छॾी। SS न्यूज़ जे रिपोर्टर सैयद नवीद शाह मूजिब ॻोठ फ़क़ीर इस्माइल जूणेजो जे रहवासी शागिर्द साजिद जूणेजो ते मास्तर इनामुल हक़ आराई तशद्दुद करे बांह भञी छॾी। उन मौक़े ते सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे पीउ मोहम्मद उमर चयो त हू ग़रीब माण्हू आहिनि ऐं मज़दूरी करे पंहिंजे औलाद खे पढ़ायूं था। उस्ताद ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे सख़्त सज़ा ॾिनी वञे।